सखर जी सब्जी मंडी लग साइट एरिया थाने जी अद गोठ खमीसो खान जोगी जे रहवासी पीरसन अरबाब लाहौती जोगी पंहिंजी घरवारी ससी जोगी ऐं मासूम ॿारनि सां गॾु सखर प्रेस क्लब ॿाहिरां अखियुनि मां लुड़कलाणी दे सहाफ़िन खे ॿुधायो आहे त संदसि 14 वरहनि जे पुटु अल्ताफ़ जोगी खे ॻोठ खमीसो जोगी जे रहवासी भासर सब्जी मंडी जे कमीशन एजेंट अली शेर जोगी 1 साल अॻु क़त्ल कयो हो, जंहिंजी FIR बि थाणे ते दाख़िल हुजण बावजूदि पुलिस बासर शख़्स साहिल जोगी जे चवण ते कार्रवाई न पई करे। जवाबदार जी अदम गिरफ़्तारी ख़िलाफ़ SSP सखर ऐं DIG सखर जी ऑफिसनि ॿाहिरां केतिराई भेरा एहतिजाज कया आहिनि, पर कंहिं बि नोटिस नाहे वरितो। अरबाब लाहौती वधीक ॿुधायो त क़त्ल जे पोस्टमार्टम रिपोर्ट बेस साहिल जोगी पाण वटि रखी छॾी आहे, घुरण बावजूदि न पियो ॾे। जवाबदार खे सज़ा ॾियारण बजाए कातिल जी मदद करे पुटु अल्ताफ़ जोगी जो खून लोढ़ण जी कोशिश करे रहियो आहे। मुतासिर ख़ानदान चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, आर्मी चीफ समेत सिंध जे निगरान वॾे वज़ीर ऐं ॿियनि लाॻापियल अख़्तियारनि खे जवाबदार ऐं संदसि सहूलियतकार साहिल जोगी ख़िलाफ़ कार्रवाई कराए इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।